औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों मूंखे उम्मीद है तव्हां सभु खैरियत सां हूंदा, ठीक हूंदा। अॼोको पेपर जेको 18 तारीख़ वारो पेपर आहे उन जो सिंधी जो पोर्शन आउं सॉल्व करे रहियो आहियां। उहे दोस्त जेके पेपर ॾेई रहिया आहिनि उहे बि पोर्शन ॾिसनि, ऐं उहे दोस्त जिन अञा पेपर न ॾिनो आहे, जिन जो पेपर सुभाणे आहे, त उहे बि पोर्शन ॾिसनि। थी सघे थो हिन मां को सवाल रिपीट थिए, ऐं हिन में जेको आहे जवाब जेके ग्रामर जा जवाब आहिनि उहे विज़ात सां सम्झाईंदुसि तव्हांखे, इन करे वीडियो खे एंड ताईं ॾिसियो। 41 क्वेश्चन आहे, मीर अब्दुल हुसैन सांघे किताब लताइफ़ लतीफ़ी कहिड़ी ॿोली में लिखियो आहे? ए अरबी, बी फ़ारसी, सी सिंधी, डी सराइकी। इन जो सही जवाब आहे बी फ़ारसी। उन खां पोइ आहे सिंधी में पहिरियों मंज़ूम सफ़रनामो कंहिंजो लिखियलु आहे? मंज़ूम सफ़रनामो, मंज़ूम माना जेको नज़म मां वरितो वियो हुजे, उहो सफ़रनामो कंहिंजो लिखियलु आहे? ए अल्ताफ़ शेख, बी शेख हयास, सी सैयद साबित अली शाह, डी किशन चंद बेवस। त हिन जो सही जवाबु आहे सैयद साबित अली शाह, सी सैयद साबित अली शाह। उन खां पोइ आहे नड़ बैत जो वॾो शाइर कहिड़ो आहे? नड़ बैत जो वॾो शाइर कहिड़ो आहे? ए जलाल खटी, बी सावण फ़कीर, सी हफ़ीज़ तियोणो, डी उन्हनि मां को बि न। इन जो सही जवाबु आहे बी सावण फ़कीर। अच्छा, जेकॾहिं कंहिं बि जवाब में तव्हांखे महसूसु थिए किथे आउं ग़लति आहियां त तव्हां मूंखे कमेंट्स करे सघो था। थैंक यू। उन खां पोइ किताब जी झिरोका कंहिंजो लिखियलु आहे? ए मेहता महबूब, बी सुंदरी उत्तम चंदाणी, बी सी बादाम नातवान। उन खां पोइ डी आहे पोपटी हीरा नंदानी। त इन जो सही जवाबु आहे ए मेहता महबूब। उन खां पोइ किताब दिलि जी दुनिया जो लेखक जो नालो ॿुधायो? दिलि जी दुनिया जो लेखक जो किताब कंहिं लिखियो आहे? जॾहिं बि दिलि जी दुनिया अचे त माना सम्झी वञो त उहो अमर जलील लिखियो आहे। त इन जो सही जवाबु आहे डी अमर जलील। उन खां पोइ आहे ख़लीफ़े नबी बख़्श क़ासिम लिगारी जो तइलुक़ कहिड़े दौर सां हुयो? ख़लीफ़े नबी बख़्श क़ासिम लिगारी जो तइलुक़ कहिड़े दौर सां? ए समा दौर, बी कलोड़ा दौर, सी टालपुर दौर, डी अंग्रेज़ दौर। त इन जो सही जवाबु आहे टालपुर दौर। उन खां पोइ आहे अव्हां खां सवाइ मुंहिंजो ॿियो केरु आहे? जुमिले में लफ़्ज़ खां सवाइ छा आहे? ए ज़मीर, बी ज़र्फ़, सी इसम ज़ात, डी हर्फ़ जर। ज़मीर उन खे चइबो आहे जेको इसम जे बदिरां कमु अचे, इसम जे बदिरां हिते कमु सिर्फ़ु अव्हां आयो आहे त अव्हां थींदो। ज़मीर खां सवाइ जेको आहे कोन थींदो ज़मीर, त ज़मीर त कोन्हे। ज़र्फ़ बि कोन्हे, छो जो ज़र्फ़ जेको हूंदो आहे उहो रीत क़दर हाका नाका जी माना ॾेखारींदो आहे, त ज़र्फ़ बि कोन्हे, इसम ज़ात बि कोन्हे। इसम ज़ात माना जेके असीं टच करे सघूं, टच न करे सघूं। त बाक़ी बतो डी हर्फ़ जर, त इहो हर्फ़ जर आहे। अच्छा, इन हर्फ़ जर जी ॿी सुञाणप इहा आहे त ज़मीर जे अॻियां जेको लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे उहो हर्फ़ जर हूंदो आहे, ज़मीर या इसम जे अॻियां। हिते अव्हां छा आहे? ज़मीर आहे। जेकॾहिं हिते इसम अचे हा, मिसाल तौर को नालो अचे हा, अली खां सवाइ मुंहिंजो ॿियो केरु आहे, ठीकु आहे, त अहिड़ा लफ़्ज़ या अलाह खां सवाइ मुंहिंजो ॿियो केरु आहे, त इसम या ज़मीर जे अॻियां को लफ़्ज़ अचे त उहो हर्फ़ जर हूंदो आहे हमेशह। छा हूंदो आहे? हर्फ़ जर। अच्छा, उन खां पोइ क्वेश्चन आहे हिन कम लाइ विहारो माण्हू काफ़ी थींदा? जुमिले में विहारो लफ़्ज़ छा आहे? ए ज़र्फ़, बी हर्फ़ जर, सी सिफ़त, डी इसम। हिन ते मुंहिंजी ज़र्फ़ ऐं सिफ़त सुञाणप जी जेको आहे वीडियो ऑलरेडी ठहियल बि आहे। उहे दोस्त जिन ॾिठी आहे त वेल एंड गुड, जेकॾहिं न ॾिठी आहे त उहा वीडियो सर्च करे ॾिसी सघनि था। त ज़र्फ़ कीअं चूंडिबो आहे जुमिले मां, सिफ़त कीअं चूंडिबो आहे? हीअ हर्फ़ जर त कोन्हे, इसम बि कोन्हे, ठीकु आहे, बाक़ी हाणे ज़र्फ़ ऐं सिफ़त रहियो। त दोस्तो विहारो जे अॻियां जेको आहे माण्हू लिखियलु आहे। छा लिखियलु आहे? माण्हू। त माण्हू छा आहे? इहो आहे इसम। इसम जे पुठियां जेको लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे उनखे असां चवंदा आहियूं सिफ़त। छा चवंदा आहियूं? सिफ़त। माण्हू इसम आहे, इन जे पुठियां विहारो इस्तेमालु थियल आहे, त इहो विहारो छा थींदो? सिफ़त थींदो। छा थींदो? सिफ़त थींदो। ऐं जेकॾहिं हिते विहारो जे अॻियां हिते को वर्ब इस्तेमालु थियल हुजे हा, फ़ेल इस्तेमालु थियल हुजे हा, ठीकु आहे, त पोइ जेको विहारो लफ़्ज़ थींदो उहो थींदो ज़र्फ़।
पर हिते सिर्फ़ु इसम इस्तेमालु थियल आहे त इहो विहारो सिफ़त थींदो। त हिन जो सही जवाबु आहे सी सिफ़त। इन खां पोइ हेठियुनि मां इसम तसगीर कहिड़ो लफ़्ज़ु आहे? हाणे दोस्तो तसगीर माना नंढिड़ो, जेका शइ सभिनी खां नंढड़ी हुजे, जीअं खट मां खटड़ी, मिठो मां मिठड़ो, ठीकु आहे, नंढो मां नंढड़ो, त जेका शइ सफ़ा नंढड़ी हुजे उनखे इसम तसगीर चइबो आहे। हाणे हिते ए खाधो, बी मिठड़ो, सी पुनू, डी वॾो। त हिन जो सही जवाबु थींदो बी मिठड़ो। इन खां पोइ मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामी कहिड़े साल जो एडिटर हो? कहिड़े रिसाले जो एडिटर हो? मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामी कहिड़े रिसाले जो एडिटर हो? ए नई ज़िंदगी, बी मेरान, सी सुहिणी, डी गुलफुल। त हिन जो सही जवाबु आहे दोस्तों, हिन जो सही जवाबु आहे बी मेहरान। मेहरान रिसाले जो एडिटर हो मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामी। ही हुई अॼु वीडियो। मूंखे उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि ईंदी। ओके, अल्लाह हाफ़िज़, टेक केयर।